अणलब किताब अफ़सानो कलीम बुट पहिरियों अदीब। यार हल त हली किताब घरनि जो चकर हणी अचूं। ॿियो अदीब ख़ुशी विचां चइबो अॼु ख़र्च करण जे मूड में आहीं। पहिरियों अदीब अड़े न यार, मुंहिंजे यूरोप में रहंदड़ कंहिं चाहींदड़ खे मुंहिंजे पहिरें किताब जी ज़रूरत पई आहे। तोखे त ख़बर आहे पाण वटि त पंहिंजे कंहिं बि किताब जी कापी कोन्हे। टिन किताब घरनि खां पुछा करण खां पोइ बि जॾहिं किताब न मिलियो त पहिरियों लेखक सीनो चौड़ो कंदे चवणु लॻो, ॾिठई पंहिंजो किताब अणलब थी चुको आहे। हाणे हू जेको घिटी में अंदरि किताब घर आहे उन खां हली पुछूं था। पहिरियों अदीब अदा मूं वारो फलाणो किताब आहे? किताब घर वारो हा साईं, उहो किताब पुठियां खोकनि में ॿधो पियो आहे। मेला ईंदा आहिनि त उन्हनि में रखंदा आहियूं, मिड़ई कुझु कापियूं निकिरी वेंदियूं आहिनि। पहिरियों अदीब मुंहुं ख़राबु कंदे अदा उन जूं 2-4 कापियूं त कढी रखजांइ, यूरोप मोकिलणियूं आहिनि। किताब घर वारो हाज़ुर साईं, तव्हां चकर ॾेई अचो कापियूं कढूं था। दुकान खां हेठि लहंदे ॿियो अदीब टहक ॾियणु लॻो। पहिरियों अदीब वेतर मुंहुं ख़राबु कंदे प्यारा लॻे थो पंहिंजी दोस्ती घणो वक़्तु कोन हली सघंदी। खिल में ॿुटियल ॿियो अदीब प्यारा दोस्ती हले न हले पर तो वारो उहो अणलब किताब कोन पियो हले।